अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 3 अगस्त संडे ऐं मंझंदि जा 3 थियण वारा आहिनि। मां सोचियो त अॼु मां हिन शॉपिंग जी वीडियो ठाहींदमि, पर मूं में बिल्कुलु बि हिमत न आहे, मां नथी ठाहे सघां। केरु खोलींदो एॾा सामान जेके डिफरेंट जाइनि था वरिता आहिनि असां, यानी हिते रियाज़ अची जेके असां वरिता आहिनि इहे। सो सुराण त इलाही सारा जीअं इहे किचन जा सामान वरिता, बेकिंग जा। सो मां घणा नथी खोलियां। ऐं मां इहे जीअं प्लांट वरितो आहे, प्लांट्स मुंहिंजा मैट्स आहिनि। हिकिड़ो इहे वॉटरिंग केन आहे ऐं हिकिड़ा हिन में गुल आहिनि। बसि हे मां गुल तव्हांखे ॾेखारणु चाहींदमि। हे बोगनवेलिया, माय गॉड एॾा असली था लॻनि। हे सेम इहे ई 2 कलर्स ऐं हिकिड़ो लाइट पिंक बि मुंहिंजे घर जे ॿाहिरां साम्हूं वारी क्यारी में लॻल आहिनि। एॾा असली लॻा मूंखे। ऐं मां हे डिफरेंट वीडियोज़ में ॾिसंदी रहंदी हुअमि, अलॻि अलॻि माण्हुनि जी वीडियोज़ ॾिसंदी आहियां। कंहिं अमेज़ोन तां घुराया, कंहिं अलाए किथां घुराया, मूंखे हाणे यादि न आहे। त मूंखे ॾाढा वणंदा, मां चवंदी हुअमि जेकर मां बि घुराए सघां। फाइनली मां इहे वरिता आहिनि। ऐं हिन में कल्ह वारी आइकिया जी आहे शॉपिंग, हिन में आहे हिकिड़े मुंहिंजे फेवरेट स्टोर जी। इन्हनि जी मां ॿिन्हिनि जी अलॻि वीडियो ठाहे चुकी आहियां। बाक़ी हे जेका असां प्राइसिस सी, उफ़ ख़ुदाया, छा त उते सामान हुया, उतां असां जेको कुझु वरितो आहे उन्हनि जी मां वीडियो न ठाही आहे। ऐं इहे नंढियूं 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 बेशुमार शयूं आहिनि। रेंडमली मां तव्हां सां शेयर कयां थी। मार्कर वरिता हिकिड़ा, ॿारनि जे लाइ कुझु क्लिप्स वरिता आहिनि, पोनियूं वरितियूं आहिनि। हालांकि इहो सभु कुझु उते मिलंदो आहे, पर हिकिड़ी आसीस हूंदी आहे न, त भई असांजे लाइ वठी आई आपा या पुफी या ख़ाला। सो बहरहाल हे वरितो आहे। ऐं असां हिन कमरे खे बाक़ाइदा हिकिड़ो मुसाफ़िर खानो ठाहे वेठा आहियूं। न त कबट बि आहे त हिन में मां सेट करे छॾियां, छो जो हे घरु छॾिणो आहे। तारिक घर शिफ्ट कंदो इनशाला हिन अगस्त महीने में ई। पर असांखे घरु एॾो वणियो त मां सोचां थी हिकिड़ी हिन घर जी थोरी नंढड़ी वीडियो ठाहियां, डिटेल में न, पर तव्हांखे ॾेखारियां त घरु केतिरो वॾो आहे। ऐं जीअं त मूंखे पाण खे बि सुठो लॻो, त मां चाहियां थी हिन जूं कुझु मेमोरीज़ हुजनि असां सां। हीअ आहे हिन घर जो एंट्रेंस। ऐं हे जीअं ईअं खणी सम्झो ड्राइंग रूम, हिते चवंदा आहिनि मजलिस, ठीकु आहे। हे ड्राइंग रूम ऐं ॾाकणनि खां जीअं मथे चढ़ी था अचो, हिकिड़ो शू रेक हिते पियो आहे। ऐं हितां खां राइट साइड ते उफ़, हे हिकिड़ो अङणु, जंहिंजो हिते कुझु ख़ासि यूज़ न आहे। ऐं एॾी गर्मी, एॾी तपिश आहे त एॾे वेंदो केरु, वेहंदो केरु, बसि कपिड़ा सुकड़ा विझंदा आहिनि, इहो थींदो आहे। सो हितां खां जीअं अंदरि हलंदासीं त साम्हूं बि हिकिड़ो शू रेक पियल आहे, ठीकु आहे। ऐं हे ॿई माई ऐं भाई हिते वेठा आहिनि, जेके मूंखे ॾाढा पिया वणनि। हितां खां मां तव्हांखे घर जो लुक थी ॾेखारियां। हे आहे टोटल घरु, ठीकु आहे। साम्हूं बिल्कुलु सिध में बाथरूम, राइट ते हिकिड़ो रूम, लेफ्ट ते ॿियो रूम। ऐं जेका मजलिस हुई उहो हिते हीअं आहे। हे उहो ॿाहिरि अंदरि जेको मां तव्हांखे ॾेखारियो। हे अंदरि कमिरो, साम्हूं वॉशरूम, ऐं हिते हिकिड़ो स्पेस आहे, परियों सिंक लॻल आहे, ऐं हिते वॉशिंग मशीन पई आहे। इहो आहे घरु टोटल। ऐं हिते ई हिन पासे किचन आहे। मूंखे ॾाढो 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 घरु हे वणियो। तारिक बि चए थो त मूंखे घरु ॾाढो प्यारो आहे, पर छॾिणो आहे, ॿिए कंहिं हंधि वठिणो आहे। कुझु आहिनि प्रॉब्लम्स जंहिंजे करे। हिन घर में कोई प्रॉब्लम्स न आहिनि, फ़ासिला परे परे हिन लाइ उहो चाहिनि था त हिकिड़ो पंहिंजे लाइ पंहिंजे ऑफिस जे एरिया में वेझो घरु वठनि। सो इहो आहे नंढिड़ो प्यारो क्यूट घरु, जंहिंमें 3 कमरा आहिनि, किचन आहे, 2 बाथरूम, 2 बाथरूम कॉमन आहिनि। साम्हूं वारो बाथरूम बि कॉमन ऐं जेको हेॾे ॿाहिरि आहे उहो बि कॉमन। सो इहो आहे टोटल घरु। ऐं मां थोरी तव्हां सां कचहरी बि करणु चाहियां थी। सो हाणे कचहरी टाइम। सो अॼु संडे आहे ऐं फ्राइडे सैटरडे जेको असां घुमिया आहियूं ऐं रुलिया आहियूं। हालांकि फ्राइडे सुबुह जे टाइम तारीख़ जी तबियत इलाही ख़राबु हुई, पोइ शाम जो हुन अची असांखे जॉइन कयो। जॾहिं असां शॉपिंग सेंटर मां निकिरूं पिया त उहो अची वियो। सो पर जो हालत आहे टंगुनि जी, बसि जॉगर्स ज़िंदाबाद। सो कंहिं बि शॉपिंग सेंटर ताईं या कंहिं बि जाइ ताईं पहुचण जे लाइ त गाॾी आहे, पर उते अंदरि ई अंदरि जेको घुमण जे लाइ, त उन में त गाॾीअ सां नथो घुमी सघिजे। सो मां इहो असां जूता पाए, जॉगर्स पाए ॾाढो इंजॉय था कयूं। ऐं मज़ो आहे इलाही ॾींहंनि खां, बल्कि शायदि 2 या 3 ॾींहंनि खां मां भर्त न भरियो आहे। त उहो मुंहिंजो उते ई आहे। जीअं मां 4थों बंच शुरू कयो त उन में ई फ्रेम विधल आहे। सो उहो कमु मां खणी बि हिन लाइ आई हुअमि त जॾहिं जॾहिं मां वांदी हुजां, मूंखे कमु न हुजे, त मां उहो भरियां। ऐं कमु त हिते आहे कोन, सही सिधी ॻाल्हि आहे।
हा कॾहिं कॾहिं असां जेको माए सुराण पचाईंदा आहियूं उनजा थांव सुराण धोई छॾींदी आहे ऐं मुंहिंजी नुंहुं अगरि कुझु अचे पचाईंदी आहे त उहा त हथ ई न लाइण ॾींदी आहे, उहा पाण धोईंदी आहे, जेको बि पंहिंजा थांव पाण ख़राबु कंदी आहे। त सो बहरहाल अल्हम्दुलिल्लाह ॾाढो सुठो हिकिड़ो पुरसकून टाइम गुज़री रहियो आहे। ऐं बसि वधि में वधि जेको मूंखे यादि ईंदी आहे पंहिंजे प्लांट्स जी ऐं सिलाई मशीन जी, पर सुई धागा मूंखे साण न हितां बि मां कुझु न कुझु वठंदी थी रहां त उहो बि आहे मूं वटि, त इन करे को ख़ासि प्रॉब्लम न आहे। ऐं हे घरु जेको आहे शिफ्टिंग करणी आहे हिननि खे हितां, हिते साल जो किरायो ॾिनो वेंदो आहे, साल पूरो थी वेंदो हाणे अगस्त में, त हे ॿिए हंधि शिफ्ट थी वेंदो। उहो ॿियो घरु बि असां ॾिसी आयासीं ऐं उन में सभु सेटिंग बि करे आयासीं, कहिड़ी शइ किथे रखंदासीं, कीअं डेकोरेट कंदासीं। मां त जेके वरिता आहिनि न प्लांट्स ऐं शयूं ऐं इहे, उन्हनि मां त मां काफ़ी सारियूं हिननि वटि डेकोरेट करे ईंदमि इनशा अल्लाह। मुंहिंजो शौक़ु आहे बि मुंहिंजो ई घरु हूंदो यकीननि। ऐं फ़िलहालु त मां पंहिंजे हथ सां पाण रखंदमि जेको मूंखे जिते वणंदो, पोइ असां त उअं ई हलिया वेंदासीं पोयां, पोइ हिननि खे जीअं वणे उअं ई हिन खे वेही सजाइनि। सो अलाह जा लख एहसान आहिनि, करम आहिनि। ऐं हिकिड़ो कमेंट आयो त तव्हां 2-3 महीना हिते रहंदो त पोइ हिकु हाणे छो था शॉपिंग कयो? इन करे जिते वञूं था उतो का न का शइ वणे थी, जेको वणे थो वठी था अचूं, छो त हिकदमि हिकु ॾींहं में एंड टाइम ते शॉपिंग करणु पॉसिबल न आहे। ऐं हूअं बि मां कंहिं शॉपिंग जे इरादे सां हिते न आई आहियां, सोचो बिना इरादे जे इहो हाल आहे, अगरि इरादो हुजे हा त पोइ छा थिए। पर बहरहाल हिकिड़ी जेके माइनि जी दिलि आहे उहा मुड़ण जी न हूंदी आहे, है न। औरत ज़ात जी जेका सोच आहे घरु, बसि घरु। ऐं मां यकीन कयो हिन महिल ताईं पर्सनली मां पंहिंजे लाइ कुझु न वरितो आहे, ऐं मूंखे खपे बि न। मूं वटि परफ्यूम्स बि इलाही आहिनि, सभु कुझु आहे, त मां छा वठां बाक़ी। त बसि दिलि विंदराइण लाइ कुझु सामान वरितो आहे, सुराणी स्टिचिंग जा थोरी शयूं वरितियूं, ऐं किचन जो कुझु वरितई, बेकिंग वग़ैरह जी शयूं वरितई, बेकिंग पेन्स। उहो बि इन करे जो हुते अवेलेबल न आहिनि, उहे असां ॾिठा आहिनि। हमेशह वेंदा आहियूं जिते जिते त उते सर्च कंदा आहियूं। सो घुमियोसीं इलाही सारो, आस्ते आस्ते उहे वीडियोज़ तव्हां सां शेयर थींदियूं रहंदियूं। ऐं ख़ासि करे कल्ह जेको असां इलाही इंजॉय कयो आहे सैटरडे ते, 3 वीडियोज़ मां कल्ह ठाहियूं, 3 अलॻि अलॻि व्लॉग्स, उहे तव्हां ताईं पहुचंदा इनशाला। मूं चयो थोरी ईअं गपशप बि थी वञे भला। ऐं घणो करे मुंहिंजी कोशिशि इहा ई आहे त मां कोई बि वॾियूं ऐं महांगियूं शयूं न वठां। हिकु त ज़रूरत न आहे, इहो सच आहे त मुंहिंजो घरु माशाल्लाह भरियल आहे, का ज़रूरत न आहे मूंखे। ऐं ईअं न आहे त मुंहिंजो पुटु मूं ते महिरबानी आहे, जेको चवंदीमांसि वठी ॾींदो त मां सभु कुझु खणी गीलियां, न ईअं न कंदमि। मां त उहा माई आहियां जो जॾहिं मुंहिंजो हस्बैंड हूंदो हुओ, उहो ऑडिटर जी उनजी जॉब हुई बैंक में, त मां एॾो त एहतियात कंदी हुअमि पैसा ख़र्चु करण में। मां चवंदी हुअमि उहो सॼी सिंध में, बल्कि इलाही दफ़ा पाकिस्तान में, जिते किथे विज़िट थो करे, किथे मानी सही न आहे, किथे हंधि सही न आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजे घर जहिड़ो सुखु ॿाहिरि त न हूंदो आहे न, भली केॾा बि सुख हुजनि। त मां चवंदी हुअमि त केॾो उहो असांजे लाइ स्ट्रगल थो करे त घर में ख़ुशहाली हुजे, ॿारनि खे सुख हुजनि। मां ॾाढो एहतियात कंदी हुअमि, मां अमानत सम्झी उहे पैसा ख़र्चु कंदी हुअमि। ऐं बाक़ी जॾहिं मूंखे अयाशी करणी हूंदी ऐं थोरो थोरो ज़्यान बि करिणो हूंदो, मां पाण जॉब कंदी हुअमि, पंहिंजा पैसा खणी मां जीअं वणंदो तीअं खपाईंदी हुअमि। सो पंहिंजे मुड़ुस जे पैसनि जो मां एॾो एहतियात कयो ज़िंदगीअ में। सुख सभु वरितासीं अल्हम्दुलिल्लाह, मां कंजूसी न कई, पर ज़्यान न कयो। ऐं ईअं ई हाणे जॾहिं मुंहिंजा बचा था कमाइनि त मां उन्हनि जी महिनत जी कमाई, उन शख़्स जी महिनत जी कमाईअ खां वधीक एहतियात थी कयां। ऐं हे बि मां कुझु शयूं वठां थी त तारिक मूंखां नाराज़ पियो थिए, तव्हां इहो छो था सम्झो त महांगियूं आहिनि। चवंदा आहिनि सॼणु सॼी बांह ॾिए त सॼी न ॻिहिजे, हे त मुंहिंजी औलाद आहे। सो उनखे बि ख़ुशि थी कयां, कुझु न कुझु वठां थी, पाण खे त ख़ुशि कयां ई अथी मां यकीननि। ऐं बसि ज़िंदगीअ जो हे बि हिकिड़ो उहो दौरु आहे जेको मां कॾहिं ख़्वाब में बि न सोचियो हो। मां 30 साल पहिरियों उमिरो कयो, उहो बि अलाह सां ई करायो, असांखे न पैसा कुझु बि न, उहो बि हिकिड़ो वॾी ॻाल्हि हुई। शायदि मुंहिंजी मेमरीज़ वारी प्ले लिस्ट में उनजो ज़िक्र आहे त उहो कीअं थियो। सो मां त कॾहिं सोचे बि न पई सघां त मां हिन देश हिन धरतीअ ते ईंदमि, एॾा ॾींहं रहंदमि, हिते घुमंदमि फिरंदमि। ऐं इनशा अल्लाह अगरि हिते असांजो रहणु थींदो, असां इरादो त रहण जो ई आहे न, अञा कुझु त हिकिड़ो दफ़ो ॿीहर मके मदीने वेंदासीं, अलाह कंदो, अलाह कंदो, अलाह कंदो, आमीन। त पर जेकॾहिं उनखां पहिरियों मोटी वियासीं पंहिंजे प्लैनिंग खां, त पोइ त बसि ॻाल्हि ई ख़तमु। सो अलाह नसीबु कंदो इनशा अल्लाह। मुंहिंजो अर्ज़ु अथसि, मां ॾाढियूं दुआऊं करे आई आहियां त अलाह साईं मूंखे हिन ई ट्रिप में ॿीहर अचिणो आहे, काबे बि खाने काबा जो बि चकर हणण लाइ, उमिरो करण लाइ, ऐं मदीने जी बि वरी ज़ियारतूं करण जे लाइ।
हाँ, सो रियाज़ुल जन्ना में त हाणे वञण बि नथा ॾियनि, अपॉइंटमेंट वठो पोइ जॾहिं मिले तव्हां तॾहिं वञो, ईअं जॾहिं मां पहिरियों आई हुयमि तॾहिं ईअं ई वञी पियो सघिजे। सो इलाही मज़े मज़े जूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं उहे जेके शेयर करण जहिड़ियूं शयूं आहिनि उहे त व्लॉग्स में शेयर कयूं अथमि। हींअर बसि दिलि चाहियो मां तव्हां सां कचहरी कयां, ऐं ॻाल्हि बि शायदि काफ़ी डिघी थी वई आहे मुंहिंजो ख़्यालु आहे। त कुझु न हुजण खां इहो नंढिड़ो अॼु जो व्लॉग सोचियमि शाम जो तव्हां सां शेयर कंदमि। हिन महिल त अञा मंझंदि आहे हिते। ऐं ॿियो त छा खाईंदासीं छा पचाईंदासीं हाणे हुनजो को हिसाबु किताबु फ़िलहालु नथी कयां, छो त मूं वटि शेयर करण लाइ ॿियो घणो कुझु आहे। जॾहिं ॿियो कुझु शेयर करण लाइ न हूंदो त पोइ मां किचन जो सीन बि तव्हांखे ॾेखारींदमि। सो अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह ॾाढो सुठो टाइम पियो गुज़रे। तव्हांखे मिस नथी कयां मां व्यूअर्स खे, छो त तव्हां सां त मां कनेक्टेड आहियां। तव्हां सां सभु कुझु शेयर कयां थी, तव्हांजा कमेंट्स बि पढ़ां थी, जवाब बि ॾियां थी। बसि सिर्फ़ु 2-3 ॾींहं शुरू जा मां कंहिं कमेंट जो जवाबु ॾिनो, छो त मां फ़ोन खां इलाही परे हुयमि। त पोइ कंहिं महिल टाइम मिले पियो त कुझु शेयर करे पई वठां, जवाबु ॾियण जो टाइम न पियो मिले। सो अलाह साईं ख़ैरु कंदो, ॾिसंदासीं त वधीक हिते केतिरो रहणु नसीबु आहे ऐं ॿियो छा छा नसीबु आहे, ऐं तव्हां सां मां ॿियो छा शेयर करे थी सघां उहो त हाणे अॻुवाट कहिड़ो प्लैन ठाहिजे। प्लैनिंग आहे पर उनजी पक न हूंदी आहे त अॻियां छा थियण वारो आहे। सो इनशा तव्हां सां कनेक्टेड रहिबो जेतिरो टाइम बि हिते आहियूं, ऐं शेयरिंग थींदी रहंदी। कोई चए थो आवाज़ु नथो अचे त भई ख़ामोशी सन्नाटो हुजे जॾहिं दुकान में, उते मां ज़ोर सां नथी ॻाल्हाए सघां, पब्लिक प्लेस ते ज़ोर ज़ोर सां नथी ॻाल्हाए सघां। उअं ई बि मूंखे ज़ोर सां ॻाल्हाइण जी आदत कोन्हे। ॿियो मां हिकिड़ी शइ नोट कई त मुंहिंजे फ़ोन में जॾहिं कराची में हूंदी हुअमि मां, मूंखे सफ़ा घटि आवाज़ु ईंदो, मां चवंदी हुअमि फ़ोन ख़राबु थी वियो आहे या मां ॿोड़ी थी वई आहियां। पर यकीन कयो हिते उन फ़ोन जो आवाज़ु एॾो थो अचे जो मां हैरान थी वई आहियां। शायदि इहो बि कोई वजह आहे त माना ईअं बि थींदो हुजे त असां पंहिंजे जाइ ते आहियूं उते असांखे कुझु ॿुधण में नथो अचे, शायदि। छो त मां टेक्नोलॉजी जी एक्सपर्ट न आहियां, मूंखे ख़बर न आहे हिन जो सबबु छा थो थी सघे। ऐं जिन खे आवाज़ु नथो अचे त थी सघे थो फ़ोन जा स्पीकर्स बि ख़राबु हुजनि, अलाह ॼाणे थो, मूंखे न आहे ख़बर। सो बहरहाल हा, ॻाल्हियूं खुटण जूं न आहिनि, अणखुट ॻाल्हियूं आहिनि। सो ॻाल्हियुनि खे मां खुटायां थी हाणे, ऐं तव्हां खां मोकिलायां थी हिन व्लॉग मां। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। रोज़ जा रोज़ मां डिफरेंट ब्लॉग शेयर कंदी रहंदमि। इंजॉय कंदा रहिजो मूंसां गॾु। ऐं ॿियो त सॼो हफ़्तो असां घर में ई हुजूं था, ॿाहिरि नथा वञूं। ज़ाहिर आहे 2 ॼणा घर में नौकिरी करण वारा आहिनि, उहे निकिरी था वञनि त असांखे सिर्फ़ु पोइ वीकेंड मिलंदो आहे। ऐं हिते वॾी ॻाल्हि आहे त वीकेंड 2 ॾींहं आहे। असां वटि बि इलाही ऑफिसिस में इलाही जाइनि ते वीकेंड 2 ॾींहं आहे, पर इलाही जाइनि ते न आहे बि। सो उहे 2 ॾींहं असांखे मिली था वञनि त असां हुन में घणो ई घुमी फिरी वठूं था। पोइ जेको थक में बुरो हाल आहे न, बसि उहो अलाह थो ॼाणे। त टंगुनि जो जेको हशर आहे उहो त बसि। ऐं हिते निमाज़ 4 बजे खां बि कुझु मिंट पहिरियों थींदी आहे, असुर जो, सुबुह जी निमाज़ फजर जी। उहा निमाज़ पढ़ी पोइ ईअं खणी सम्झो त पोइ उहा जेका निंड हूंदी आहे 10 बजे ताईं, उहा नसीबु हूंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह कमु कोन्हे, ज़िमेदारी न आहे, पंहिंजी मर्ज़ी आहे, जीअं चाहियूं तीअं गुज़ारियूं। सभु अलाह जो करम आहे, सभु अलाह जो करम आहे। असां बंदनि जो इन में को कमाल न आहे, को हथु न आहे। बसि मां ख़ुशि आहियां इलाही, ॾाढी ख़ुशि आहियां। मां हे ख़्वाब बि न ॾिठो मां कॾहिं, हसरत कई, तमन्ना हुई, ख़्वाहिश हुई, पूरी थींदी इहा ख़बर न हुई। अलाह सभिनी जूं पूरियूं करे। अलाह सभिनी जूं हर उन माण्हूअ जूं जेको हीअ वीडियो ॾिसी रहियो आहे, मन जूं मुरादूं पूरियूं करे, दिलि जूं आरज़ूं ख़्वाहिशूं पूरियूं करे, जाइज़ उमेदूं पूरियूं करे, जाइज़ दुआऊं पूरियूं करे। छो त असां बंदनि खे ख़बर न आहे त कहिड़ी दुआ असांजे हक़ में सही आहे कहिड़ी न आहे। असां त सिर्फ़ु ख़्वाहिश कंदा आहियूं। अलाह बहितर ॼाणींदो आहे त असांजे लाइ छा बहितरीनु आहे। अलाह सभिनीनि खे बहितरीनु अता करे। मोकिलायूं था मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इनशा असां वरी कंहिं अॻिले व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाहे।